नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दोदापुर में पुलिस की कार्रवाई में ब जवाबदार गिरफ्तार कया विया आहिनि। 20 किलो चर्स हथ कई वई आहे। पुलिस जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे सिर्फ़ 4 किलो चर्स ज़ाहिर करे छॾियो, जॾहिं त जवाबदारनि मथां सरकार जी फरियाद ते मुनशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। दोदापुर में पुलिस कार्रवाई करे ब जवाबदार गिरफ्तार करे 20 किलो चर्स हथ कयो। पुलिस जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे सिर्फ़ 4 किलो चर्स ज़ाहिर कयो आहे। जवाबदारनि मथां सरकार जी फरियाद ते मुनशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर वांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे दोदापुर मां। दोदापुर में पुलिस जी कार्रवाई जंहिंमें ब जवाबदार गिरफ्तार कया विया आहिनि। 20 किलो चर्स हथ कई वई आहे। पुलिस जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे सिर्फ़ 4 किलो चर्स ज़ाहिर करे छॾियो आहे, जॾहिं त जवाबदारनि मथां सरकार जी फरियाद ते मुनशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।